बाबा साईं दिलावर सां सिर्फ दिलशेर ऐं मुराद नाहिनि बदल, पर सिपूअ खे मुंहुं ते ॾिठो आहे। रुगो सिक्कू, अड़े सिक्कू त छा, पुट हुते अध ॻोठ खे ॾिसंदे, अध ॻोठ खे। बाबा उहो खानदानी रहसन, खानदानी। हाणे असां तेरे सावल खान खे पुछ ॿधी महरी उठ ठाहियो आहे। हाणे हिन मां तूं छा थो सम्झी त ॻोठ वारा राज़ी अथसि? सड़ियूं ॿूटियूं वेठा था खाइनिसि। रूंडा, इहो त पोइ सवाल खान सां धोखो हूंदो। छा जो धोखो हाणे? छा जो धोखो आहे? हाणे तूं वरी हुनजी पाश पे थो खणी, ॼणो खीर सां धोतल आहे साईं। ॻाल्हि ॿुधाए सफ़न सफ़ा, हाणे हुन खां घणे पलांद वठण जो टाइम थी वियो आहे, टाइम। ही त मूं हथ में छेणो खयो तो हुते बोरण लाइ, रुगो तव्हां इशारो ॾियोसि। हाणे त गोल तारा, हाणे तो बि खेरनि सां वात पटियो। हाणे मां माण्हू सॼो ॾींहुं वेठाईंदो आहियां, बाक़ी तूं त मुसले था लही था रखी, या हणो हणा पई थी पई, हणो हणा। तव्हांजो झगड़ो ख़तमु थींदो या न? जॾहिं खां वठी मां हिते आयो आहियां तॾहिं खां तव्हांखे मूं कुर्ब ऐं प्यार सां ॻाल्हाईंदे ॾिठो ई न आहे। हाँ, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हींअर ई प्रेम सां था ॻाल्हायूं। मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी गुल पकावली, मुंहिंजी अलफ लैला, यमन जी शहज़ादी। ठहियो ठहियो मुआ खणी हेठां ई न कर। मां हिन सां केॾो बि कुर्बज़ार आहे, पर खटर ढगिया गुर लत पोइ ते ज़रूरु हणे। बाबा साईं हिते रहंदे त इहा धमाल ॿुधणी ई पवंदी। बाबा ॿई हिते खां वधीक अथई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।